चांडो की तुंहिंजो शेरू तो वाकई में ॾाढो प्यारो आहे। हाँ प्यारो त आहे। मां हिन जी शादी कराइण जो सोचां थी, पर बदमाश चए तो मां लव मैरिज कंदसि। लव मैरिज त मता हिन जी मालकिन भी न करे सके। छा मतलब? गोठ में वॾा वाका लगा पिया आहिनि त शेरोज खान तुंहिंजो संग छिकियो आहे। ऐं तोखे ख़बर आहे ही अमीर ज़ादा जेकी भी शइ पिनी मिले ना उहा छिनी वठंदा आहिनि। पर आऊं का शइ न, जहिड़ो जाॻंदड़ इंसान आहियां। मुंहिंजी राणी, हिननि माण्हुनि इंसाननि खे कॾहिं इंसान सम्झियो आहे? हिननि जी नज़र में त ग़रीब जूं धियूं मामूली रांदीकड़ा हूंदियूं आहिनि जंहिंसां खेॾण ऐं टोड़ण हिननि जो रोज़ जो मामूल हूंदो आहे। नहीं आऊं के ग़रीब नादार जी धीउ आहियां ऐं न ई को मामूली रांदीको ऐं गुगदाम जानवर। आऊं मच्छी जो कंडो बणिजी शेरोज खान जी निड़ी में फासण वारी आहियां। हू पाण खे समझे छा तो?